बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सब मैरान में आऊं तव्हांजी मेज़बान पहिरीं मोहर नाज़रीन कि जिथे बि वेंदो ख़ुशि हूंदा आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा। लेकिन ॾिसो हक़ीक़त इहा थी वई आहे त स्कूल जेके आहिनि असांजा बंदि थी चुका आहिनि। ऑनलाइन सेटअप ते ऑनलाइन एजुकेशन से त अची विया ऐं काफ़ी कुझु अहिड़ा इदारा बि जेके आहिनि उहे बंदि थी विया आहिनि इन हवाले सां। लेकिन पोइ बि जेको आहे लाइफ आहे, ज़िंदगी आहे, जीरो साह आहे, जेके इन पंहिंजी सर्वाइव करण लाइ काफ़ी अहिड़ा ज़रिया बि हूंदा आहिनि जेके घर वेठे बि असां करे सघूं पिया। त जीअं ॾिसो त कोविड जी सूरत हाल डे बाय डे इनिशियल स्टेज ते वधंदी थी वञे, त इन खां बहितर आहे त असां जेको आहे पंहिंजी एहतियात कयूं। ख़ासि तौर ते सियारे में ॾिसो उहे खंघि ज़ुकाम बुख़ार थींदो ई थींदो आहे। त जंहिंखे बि फ़र्ज़ु खे जेको खंघि ज़ुकाम बुख़ार आहे उहो त पाण खे क्वारंटीन करे छॾे, आइसोलेट करे छॾे। मता न ख़ुदा न ख़ासिता जेको आहे इम्यून सिस्टम जो वीक थी वञे ऐं उनखां पोइ अगरि उहो ॿाहिरि नॉर्मली ईअं किथे वञे त उनखे को पॉज़िटिव पेशेंट या कंहिं जॻह ते हथु लाहिण सां, जीअं तव्हांखे ख़बर आहे शॉपकीपर ते या ख़ासि तौर ते नोट जे ॾे असांजे हथ में अचनि था, कंहिं दुकान ते असां हथु था रखूं या ख़ासि तौर ते ATM असां यूज़ था कयूं, कुझु अहिड़ी जॻहियुनि ते असां वञूं था त उते असांजे हथ ते जेको आहे में बि जेको पॉसिबिलिटी आहे जेको असांखे कोविड जो को बि सिम्पटम लॻी सघनि था। जंहिंजे करे बार बार सोशल डिस्टेंस, एहतियाती तदाबीर ऐं हैंड सैनिटाइज़र बार बार जो इस्तेमालु जेको आहे इलाही सुठो आहे। ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आई। तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। मुंहिंजी अॼु प्यारी भेण बहितरीनु सिंगर पहिरियों बि असांजे प्रोग्राम में अची चुकियूं आहिनि, प्रोग्राम सबब मेराण में। जॾहिं बि ईंदो मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे कि नयो टैलेंट आहे। हमेशह जेको आहे महिरान टेलीविज़न नए टैलेंट खे जेको आहे पज़ीराई ॾिनी आहे ऐं अॻिते माण्हू ऐं आउं बिल्कुलु प्राउडली इहा ॻाल्हि कंदी आहियां त महिरान टेलीविज़न जेको आहे सुबह मेराण में हमेशह पहिरियों जेको कंहिं बि टैलेंट खे फेम मिलियो आहे उहो हितो मिलियो आहे। ऐं जिते नाज़रीन मूं ॻाल्हि कई त असांजी प्यारी भेण ऐं सां गॾोगॾु एडवोकेट असांजा जेके बहितरीनु मुआशरे जो हिकिड़ो किरदारु अदा कंदड़ हिकिड़े मुआशरे जे हिकिड़ा सुठा फ़र्ज़ जेके आहिनि हर कंहिं फील्ड जे हवाले सां, जीअं डॉक्टर शोबो बि पंहिंजे हिसाब सां यकीनन ठीकु आहे सिहत आहे त जान आहे ऐं लेकिन कुझु अहिड़ा सोसाइटी जा कुझु अहिड़ा इशूज़ थी वेंदा आहिनि जिथे असांखे उन्हनि जी ज़रूरत पवंदी आहे। त यकीनन उहे पंहिंजो किरदारु बख़ूबी अंजाम कंदा आहिनि ऐं काफ़ी सुठी फैसिलिटीज़ बि जेका आवाम खे ॾींदा आहिनि। त कल्ह जीअं एंटी करप्शन डे बि सेलिब्रेट कयो वियो त माना करप्शन न कंदासीं ऐं इन हवाले सां बि उन्हनि खां पुछंदासीं त कहिड़ी तव्हांखे जेकी आहे अवेयरनेस जीअं छा छा कहिड़े तरीक़े सां इहा रही आहे, इहो डे जेको सेलिब्रेशन छो थियो ऐं कीअं आगाज़ थियो। त पहिरियों मां पंहिंजी प्यारी भेण खे वेलकम कंदमि त असांजी प्यारी भेण शबनम सहर, तव्हांखे भलीकार, कीअं आहियो, ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु, अल्लाह पाक जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां सभु ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, एॾो ख़ूबसूरत आवाज़ु आहे तव्हांजो ऐं कल्चर डे ते बि तव्हां जा कुझु क्लिप्स असां ॾिठासीं, इंजॉय कयोसीं, कुझु ख़ूबसूरत गीत तव्हांजा ॿुधायोसीं, असांखे ॾाढो सुठो लॻो। जीअं मूं ॻाल्हि कई त असां सां गॾु जेके आहिनि एडवोकेट बि मौजूदु आहिनि ऐं हमेशह जेको आहे क्विज़ कॉम्पिटिशन्स में बि हू अॻु में रहिया आहिनि। का न का क्विज़ जो हमेशह हुन वटि जवाबु ज़रूरु हूंदो आहे, ईअं न आहे त हुन वटि जवाबु न आहे। ऐं का ॻाल्हि बि जेके करणी हूंदी आहे नॉर्मल वे सां बि, हू जेके कानून ऐं लॉ जे तहत मूंखे उहो फील थींदो आहे त घर में कीअं हिननि जी गुफ़्तगू हलंदी हूंदी। अगरि का नॉर्मल ॻाल्हि करणी हुजे, सपोज़ कोई किचन जी ग्रोसरी वठणी हुजे त उन में बि छा को कानून जो को टोटको या लॉ जेको विझी करे पोइ एक्सप्लेन कंदा त छो त नाज़रीन भलीकार कंदासीं, उन्हनि खां पुछंदा बि त उन्हनि जी पंहिंजी नॉर्मल रूटीन लाइफ आहे कीअं। तारिक अज़ीज़ मेमर साहिबु, तव्हांखे भलीकार, कीअं आहियो, ठीकु आहियो? थैंक यू। मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में वरी शामिलु थियो, काफ़ी टाइम खां पोइ पहिरियों शामिलु थियो, वरी हाणे। ऐं पहिरियों तव्हां ॿुधायो तव्हांजी सिहत कीअं हाणे? अल्हम्दुलिल्लाह सही आहे, माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह तव्हांखे सिहत अता करे ऐं ईअं ई हमेशह तव्हां जेको आहे कानून सां गॾोगॾु ॻाल्हाईंदा रहो। जेकी मूं ॻाल्हि केवड़ी जो त पहिरियों जवाबु ॾियो, घर में एनवायरमेंट कीअं हूंदो आहे तव्हांजो? न ईअं कोन्हे, लॉ कानून घर में अदालत कान लॻंदी आहे, छो त घर में सुप्रीम कोर्ट खां बि वॾो जज वेठो आहे। अच्छा, माना उते चुप? हा, न चुप न, उते बि ॻाल्हाईंदा रहूं था, पर माना ईअं कोन्हे माहौल जीअं तव्हां सम्झो आहे। पर माण्हू फील कनि था, माण्हू हाणे दोस्त यार बि उन सां ज़रूरु आर्ग्यूमेंट कंदा आहियूं, कचहरीअ में बि चवंदा आहिनि यार तूं हाणे वकील न थियसि असां, त इहो आहे, इहो फैक्टर आहे, इहो फैक्टर आहे। सही त फील्ड सां रिलेटेड थी वेंदो, पंहिंजे वर्क सां लॉयल हूंदो, ऑनेस्ट हूंदो आहे त ख़ुदि जेकी आहे छो त कानून जेको आहे न, कानून खे ॼाणू जेको आहे उहो आवाम जो सेंटिमेंट्स जी उनखे सॼी ख़बर हूंदी आहे न, इन करे हू इलाही उन सां रची वची वञे थो, जंहिंजे करे हू प्रोफेशनली
इहो ई महसूस कयो वञे थो त वकील न थी यार हाणे असां सां वकील न थी त उहो न करे पर इहो इलाही ज़रूरी आहे असांखे ख़बर हुजे त कहिड़ी शइ ते कहिड़ो तमामु लागू ज़रूरी थो आहे। थिए असां तमामु। नॉर्मल सिविल सोसाइटी जा माण्हू कहिड़े असांजो जेको कानून आहे उनमें कहिड़ा रूल्स एंड रेगुलेशंस असांजी दोस्ती महांगी थियव ॾाढी अच्छा हा इहो पोइ माना तव्हां सां जेको चिड़ करे त उहो माना कहिड़े लिहाज़ सां इन करे जो ॿिए वटि वेंदो उहो पैसा वठंदुसि न असांखां फ्री में वठी वेंदो हा सही सही एडवाइस फ्री एडवाइस फ्री आहे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा ही एंटी करप्शन डे सेलिब्रेट कयो वियो जी हा। इन हवाले सां छा चवणु एंटी करप्शन डे कल्ह पूरी दुनिया में मल्हायो वियो ऐं तव्हांखे हिकु ॿ अंग अखर ॾींदुसि त सिर्फ़ु पाकिस्तान में करप्शन कान अथव सॼी दुनिया में करप्शन अथव ऐं हीअं लेटेस्ट सर्वे थियो आहे सॼी दुनिया में 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स जी करप्शन थिए थी सॼी दुनिया में 2 ट्रिलियन US डॉलर्स माना 2000 अरब US डॉलर्स जी करप्शन थिए थी दुनिया सॼीअ में सिर्फ़ु पाकिस्तान कोन अथव सॼी दुनिया में थिए थी कल्ह इहो डे सेलिब्रेट थियो जंहिंमें अहदो पैमान थिया कोल करार थिया ऐं इहो चयो वियो हल्फिया चयो वियो त हाणे जेको थियो सो थियो हाणे करप्शन कोन कंदासीं सभिनी डिपार्टमेंट्स इनखे सेलिब्रेट कयो ऐं मज़े जी ॻाल्हि उन्हनि डिपार्टमेंटुनि सेलिब्रेट कयो जेके मोस्ट करप्ट डिपार्टमेंट आहिनि अच्छा माना सभिनि पहिरियों उन्हनि ई अहद कयो सभिनी खां पहिरीं उन्हनि अहदो पैमान कयो बाक़ी जिन वटि आहे कान करप्शन त उहे अहदो पैमान छा कंदा उहे हूअं ई सही पिया हलनि सही न पर भी पोइ बि ज़रूरी आहे किथे न किथे में लेकिन ये इंसान आहे इंसान हा, त बिल्कुलु। पर ये थी वञे त केॾी दुनिया खुशहाल ज़बरदस्त थी वेंदी 65% बीमारियूं ख़तम थी वेंदियूं अच्छा बीमारियूं बीमारियूं मीन्स ही नासूर आहे न सही। करप्शन सही। 65% करप्शन असां वटि माना पाकिस्तान में 65% करप्शन अच्छा इन जी पोइ मॉनिटरिंग एवोल्यूशन कीअं थींदी इन लाइ असांजा इदारा मौजूद आहिनि नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो नैब मौजूद आहे एंटी करप्शन मौजूद आहे वफ़ाक़ी मुहतसिब मौजूद आहे सूबाई मुहतसिब मौजूद आहे इदारा अॻु में बि त मौजूद हुया आहिस्ता आहिस्ता ठीकु थींदा अच्छा मां तव्हांखे हिकिड़ो सर्वे ॾियां थो नाउमीदी न कजे ऐं क्रिटिसाइज़ घणो न करणु घुरिजे जेके रियलिटीज़ एंड सही आहे, फैक्ट्स सही आहिनि आहे। हिन वक़्तु पाकिस्तान इम्प्रूव करे पियो ऐं पाकिस्तान हींअर शुक्र। करप्शन जे सुधारे में दुनिया में 30 नंबर खां 32 नंबर ते अची वियो आहे पर 192 नंबर आहिनि कुल त अञा मंज़िल तमामु परे आहे पर कुझु असां विखूं खयूं आहिनि कुझु कमु शुरू थी वियो आहे उम्मीद आहे उम्मीद रखिजे उम्मीद रखिजे वो या कि उम्मीद ते सॼी दुनिया जी, क़ाइम जी। आहे इंसान जेको आहे सुठो सोचंदो पॉजिटिव positive, त positive. पोइ यकीनन उहा ई शइ Definitely. डेफिनेटली उहा शइ हुनखे मिलंदी आहे जी शबनम सर तव्हां ॾे उमीदम तव्हांजो ॿुधाए हींअर थधि बि स्टार्ट थी वई आहे सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे एज़ अ सिंगर तव्हां कीअं पंहिंजो आगाज़ कंदा आहियो रियाज़ कंदा आहियो कहिड़े तरीक़े सां पंहिंजी लाइफ जो जेको स्टार्ट कंदा आहियो मॉर्निंग जो स्टार्ट कंदा आहियो सभ खां पहिरियां तो कंदा आहियूं मतिलबु कि रियाज़ वग़ैरह कंदा आहियूं उन खां बाद नाश्तो वग़ैरह कंदा आहियूं सही नाश्तो वग़ैरह कर ॿी का एक्टिविटी पोइ उन खां पोइ घर जी को हा एक्टिविटी छा कंदा आहियो बिल्कुलु घर जा कमकार जेके हूंदा आहिनि वाह ज़बरदस्त अच्छा पोइ केतिरो टाइम ॾेई सघंदा आहियो पर पंहिंजी सिंगिंग खे ऐं घर खे कीअं मैनेज कंदा आहियो असां फुल टाइम ॾींदा आहियूं जेतिरो असांखे थी सघंदो आहे सही माना इलाही ज़रूरी बि आहे सिंगिंग जो बिल्कुलु। तव्हां केतिरो माना पंहिंजे पैशन सां इन सिंगिंग सां माना मुतमइन आहियो बेनतहा केतिरो माना सुठो लॻंदो आहे ख़ासि तौर ते हाणे कल्चर जो ॾिहाड़ो जेको आहे थियो उनखे कीअं ॾिठो उन रंगनि खे कीअं ॾिठो कल्चर जे ॾिहाड़े ते त असां इलाही सारो इंजॉय कयो छा माशा एक्टिविटी रहियूं तव्हांजो कीअं स्टार्ट वरितो कीअं तव्हांजो जेको एंड थियो इन जो ॾिहाड़े जे इख़्तिताम में छा कहिड़ी एक्टिविटी तव्हांजी लास्ट एक्टिविटी हुई बसि इहे ॻाइण वॼाइण अच्छा फैमिली में थी गैदरिंग न फैमिली में न थी हुई ॿाहिरि रैलियूं वग़ैरह निकितियूं हुयूं न सही त उते विया हुयासीं सही। ऐं काफ़ी सारियूं दावतूं वग़ैरह मिलियूं त उते वियासीं अलमंज़र ते वियासीं घुमण वाह ज़बरदस्त 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 चलो अञा मज़ीद जेके तव्हां सां कचहरी थींदियूं त तव्हां अञा वधीक कीअं इंजॉय कयो ऐं कहिड़े कलर जी ड्रेस तव्हां जेके आहे वेयर कई ऐं कहिड़ो डिज़ाइन तव्हां उन्हनि खे ॾिनो मज़ीद कचहरी थींदी नाज़रीन हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ऐं हीअं जेको आहिनि प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जेको अदा सजात हिकु सुठे तरीक़े सां चांहि ठाहे रहिया आहिनि ऐं थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा बहितरीनु चांहि बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु रंग काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जेको हीअ अध सजाद एतिरे बहितरे अंदाज़ सां चांहि ठाहे रहिया आहिनि ऐं यकीन थोरी देरि खां पोइ असां इंजॉय कंदासीं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202805 करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जी तारिक अज़ीज़ साहब तव्हां ॾे ईंदमांव त ॾिसो त
तव्हां पाण बि माशाल्लाह एडवोकेट सां गॾु गॾु हिकिड़ा प्रोफेसर टीचर हिकिड़ा सुठा उस्ताद बि आहियो त हाणे ॿीहर जेको आहे वरी ऑनलाइन सेटअप ते असां अची विया आहियूं ऑनलाइन एजुकेशन ते अची विया आहियूं छा प्रॉब्लम्स पेश थी वेंदियूं आहिनि नंढनि ॿारनि खे त स्कूल्स लेवल में इलाही प्रॉब्लम्स आहिनि ई आहिनि पर वॾा ॿार जेके आहिनि तव्हां जीअं ग्रेजुएट या मास्टर्स वारे स्टूडेंट्स खे पढ़ायो पिया LLB वारे स्टूडेंट्स खे त उन्हनि में केतिरी एबिलिटी आहे फ्लेक्सिबिलिटी आहे इन शइ खे जेको आहे कैच करण जी सम्झण जी ऐं केतिरो ईज़ी थो रहे जेका कोविड जी पहिरीं लहर आई हुई उन में स्टार्ट में ॾाढो प्रॉब्लम आयो हो छो त शयुनि खे मैच करण में प्रॉब्लम पियो आयो MBS जो मसइलो हो सैटेलाइट जो मसइलो हो या कनेक्शन्स टुटी पवंदा हुआ इंटरनेट जे हवाले सां पर जेका ही सेकेंड लेयर आई आहे इन में काफ़ी कंफर्टेबल पियो बने ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां त ईंदड़ वक़्त में ही जेका कोविड आहे अलाह साईं रहम करे पर हाणे इहा ऑनलाइन क्लास बि हिकिड़ी नेसेसिटी पई थींदी वञे ऐं हाणे असांखे सब्स्टिट्यूट में ऑनलाइन एजुकेशन खे रखणो पवंदो हाणे इदारनि खे असांजे इंस्टीट्यूट्स खे असांजी यूनिवर्सिटीज़ खे इहे हायर करणा पवंदा इहे इक्विपमेंट्स या जेके इन्हनि जा एप्लीकेशन्स आहिनि इहे हाणे पे करे हायर करणा पवंदा छो त हाणे अॻियां दुनिया जेका अथव न उहा टोटली हली वेंदव हिन शइ ते यानी कि हींअर त ख़ैर कोविड आहे पर अॻियां हली बि हिन रिमोट एजुकेशन जो वॾो फ़ाइदो थियो आहे फ़ाइदो इहो थियो आहे जो ॿार खे घर वेठे उहो इल्मु मिले पियो त माना अच्छा उन खां पोइ मीटिंग्स बिज़नेस में बि ही तमामु घणो सक्सेसफुल थियो आहे उहो त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे जीअं इहे त असां वटि त उहे 10 सालनि खां पोइ टेक्नोलॉजी पहुचंदी आहे ऐं ॿाहिरि मुल्कनि में 10 साल अॻु में ई जेका ही प्लानिंग ऐं इहे शइ यूज़ टू में लाइफ एनहांस में अची वेंदियूं आहिनि पर ॾिसो असां उते अगरि इहा शइ ईंदड़ वक़्त में इहा बिल्कुलु आम थी वञे हींअर ई ॿार जेके आहिनि संजीदा कोन्हनि तव्हां यकीनन इन ॻाल्हि खे एग्री कंदा हूंदव जीअं कल्ह बि हिकिड़ा ॿ स्टूडेंट जंहिं असां सिर्फ़ु रखी छॾंदा हुआसीं ऐं पोइ बाद में आइस्क्रीम खाइण वञूं हेॾे वञूं त टीचर पियो जेको आहे ॻाल्हाईंदो आहे ईअं कंदो आहे ठीकु आहे इहो हिकिड़ो क्लैप्स अची वियो उनखां पोइ हिकिड़ी क्लास में 26 स्टूडेंट्स आहिनि उन में हिकिड़ो स्टूडेंट्स जेको आहे प्रेज़ेंट आहे ॿिया बाक़ी काॾे विया इहे सभु क्लैप्स अचनि था ठीकु आहे उनखां पोइ असांजा जेके आहिनि रूरल जा जेके ॿार आहिनि ॿारड़ी जा जेके ॿार आहिनि जंहिंखे ऑलरेडी जेको आहे फिज़िकली ई तालीम अलाए कीअं पई मिले उहा अलाए कीअं पिया तालीम पिराइनि जेको उनखे केतिरो इफेक्ट पियो पए त हीअ सभु शइ जॾहिं हिन पासे वेंदी त इन सभु शइ खे यकीननि पोइ कीअं समराइज़ करे मैनेज करे खणी हलिबो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां रिमोट एजुकेशन सां फ़र्क़ु इहो आयो आहे त बदीन ज़िले जो ॿार जंहिंखे उहा फैसिलिटी कान हुई ऐं शहर जे ॿार खे फैसिलिटी हुई हाणे हू ॿई बराबरि आहिनि यानी कि हुन ॿार खे जेका तालीम रिमोट एरिया जे हुअण जे करे हुनखे प्रॉब्लम थींदो हो उहो बि हाणे ओतिरो ई इल्मु वठे पियो जेतिरो शहर जो ॿारु वठे पियो सिर्फ़ु मसइलो आहे सैटेलाइट जो पर अल्हम्दुलिल्लाह सैटेलाइट जो बि इशू हाणे काफ़ी कवर थी वियो आहे असां वटि रिमोट एरियाज़ जे अंदरि बि फर्स्ट क्लास इंटरनेट कमु करे पियो अञा उन में ज़रूरत आहे पर इहो आहिस्ते आहिस्ते सही थी वेंदो ऐं असां पूरो उमीद आहियूं आउं इन ॻाल्हि जे फेवर में न आहियां त रिमोट एजुकेशन ऑनलाइन एजुकेशन आउं फेवर में न आहियां छो त जेसि ताईं आई कॉन्टेक्ट्स न हूंदा स्टूडेंट ऐं टीचर जे विच में पर ही त प्रॉब्लम आहे न त पोइ अगरि जेकॾहिं असां रिमोट एजुकेशन या ऑनलाइन एजुकेशन खे छॾे था ॾियूं त पोइ असां त पोइते रहिजी वेंदासीं दुनिया जी पर हिननि खे स्ट्रिक्टली पंक्चुअलिटी सां अटेंडेंस ऐं इहे सभु शइ कीअं थींदी कनि पिया तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हू सीरियस न आहिनि शुरू में पर जेॾी महिल ॾिसनि था त न हाणे हींअर आउं तोखे मिसाल थो ॾियां असांजे त हींअर LLM मास्टर ऑफ लॉ जा पेपर उहो टोटल ऑनलाइन थिया अथव पेपर यानी कि कहिड़ी मेथोडोलॉजी सां थियनि मतलब कहिड़े तरीक़े सां इहो ई साॻी एप्लीकेशन जे ज़रिए माना उन में असां वटि इहो हूंदो हो पहिरीं तरीक़ो मास्टर्स ऑफ लॉ में असां वटि तरीक़ो इहो हूंदो हो त असांजो 10 मार्क्स अटेंडेंस जूं हूंदियूं 40 मार्कूं हूंदियूं उन मिड टर्म जूं ऐं 50 मार्कूं हूंदियूं उन फाइनल एग्ज़ाम जूं इहो तरीक़ेकार रहियो आहे हाणे ऑनलाइन एजुकेशन जॾहिं आई ही प्रॉब्लम्स आया त अटेंडेंस जूं 10 मार्कूं त अची वियूं तव्हां ज़ूम ते तव्हां जंहिं एप्लीकेशन ते कमु करियो पिया उन में तव्हांजी अटेंडेंस जूं 10 मार्कूं उन मां अची वियूं 40 मार्कुनि जो जेको मिड टर्म थींदो हो उन ते हिननि ॾिनियूं आहिनि असाइनमेंटूं 40 मार्क्स जो असाइनमेंट्स 50 मार्क्स बाक़ी जेके बचा उन में तव्हांजी वाइवा ऑनलाइन वाइवा जे ज़रिए इहो 100 मार्क्स जो पेपर मतलब थ्योरिटिकल सेटअप बिल्कुलु ही तो थियो न थ्योरी मां ई वाइवा थींदी न पर पहिरीं त असां कलम जे ज़रिए लिखी ॾींदा हुआसीं न पेपर जेको हाणे असां इंटरव्यू जे ज़रिए वाइवा जे ज़रिए ॾियूं पिया उहो सॼो रिकॉर्डेड थिए थो
ओ सॼो रिकॉर्डेड थिए थो, ओ सॼी वाह रिकॉर्ड थिए थी। अगर कंहिं स्टूडेंट खे इहो शक आहे त मूंखे मार्कूं घटि मिलियूं त हू पंहिंजी रिकॉर्डिंग ते रीटोटलिंग ऐं रीकाउंटिंग बि कराए सघे थो। त असां आहिस्ते आहिस्ते इन फैसिलिटी करियूं पिया। इहो पैटर्न वरी बि सही आहे। ॾिसो जेको तव्हां पैटर्न ॿुधायो त हर कंहिं पंहिंजे इंस्टीट्यूट या पंहिंजे यूनिवर्सिटीज़ जा पंहिंजे कॉलेज जा पंहिंजा थोरा रूल्स एंड रेगुलेशंस थी चुका आहिनि। जीअं मूंखे पहिरियों ख़बर पई त हिकिड़ी एॾी वॾी यूनिवर्सिटी आहे जेकी उन्हनि ॿारनि खे क्वेश्चन पेपर ॾेई पई छॾे 24 आवर्स खां पोइ जेको उन्हनि खे सबमिशन्स वठे पई, त थोरो अजीब मूंखे लॻो त इहो कीअं पॉसिबिलिटी आहे 24 कलाकनि खां पोइ जेको आहे उहो बि तव्हांखे स्टूडेंट्स तव्हांखे ॾींदा आंसर्स ॾींदा, त थोरो अजीब पियो लॻे। लेकिन हर कंहिंजी मेथोडोलॉजी स्टूडेंट्स फ्रेंडली पॉलिसीज़ ठहनि पियूं। पहिरीं त हिननि खे सम्झ में न पई आयो त कीअं कंदासीं, पर हाणे आहिस्ते आहिस्ते ही सेकंड जेका वेव आई आहे इन में काफ़ी हद ताईं अच्छा भला का शइ टुटी भॻी वरी सम्झी वरी ठाहे वरी जोड़े, मतिलबु ईअं ई कमु असांजो स्टार्ट थींदो थो वञे। असांजो सिस्टम अहिड़ो आहे त इन करे असां माशाअल्लाह इन्हनि सिस्टमनि में जुगाड़ में ॾाढा होशियार बि आहियूं, त असां हुन खां वधीक निकिरी आहियूं अॻियां। हा सही ॾिसूं था इहे जेके डॉक्टर्स इहे इंजीनियर्स अॻिते ऑनलाइन वधीक इफेक्टिव डॉक्टर इंजीनियर ईंदो आहे। तव्हां ॾिसो वकील बि सुठा था ऑनलाइन डॉक्टर्स हूंदा, ऑनलाइन डॉक्टर्स आहिनि, ऑनलाइन एडवोकेट्स। मजबूरी आहे न, मजबूरी आहे। चलो न हुजण खां हुजणु बहितर आहे। सही। पर आउं सैर ॾे वेंदमि, शबनम सैर ॾे वेंदमि त जेको हेॾो ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक आहिनि त भला हिकिड़ो कलाम जेको बिल्कुलु कलाम ॿुधबो हिननि खां ॿुधबो ऐं सुबुह जो आगाज़ जेको भला सुठो कबो ऐं मौसीक़ी उहे रूजी गुज़ारे। जी तव्हां माइक खणंदा शबनम सैर, खे इलाही सुठो लॻंदो आहे जॾहिं बि तव्हां ईंदा आहियो हेॾो ख़ूबसूरत आवाज़ में पंहिंजो गीत ॿुधाईंदा आहियो। गीत यकीनन मुंहिंजो त रूह जी ग़िज़ा आहे। इहे सभु शइ खे इंसान जॾहिं थोरो अपसेट हुजे डाउन हुजे त उहो जेको आहे सुठो गीत ॿुधे, पॉज़िटिव गीत ॿुधे, न ई अञा ॿुधण विछोड़े वारा गीत ॿुधे पाण खे जेको आहे सफ़ा अञा परेशान करे चए सॼा ॾुख दर्द जेको आहे मूं सां ई चो, एॾो ज़ुल्म मूं सां ई चो आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि वाक़ई लाइफ में इलाही ज़रूरी आहिनि। तव्हां इलाही ज़रूरी आहिनि।
वाह ज़बरदस्त यकीनन ॾिसो हर दिलि में अलाह रहे थो ऐं जॾहिं चवंदा आहिनि त इंसान हर शइ बर्दाश्त करे वेंदो आहे लेकिन कंहिंजो हिकु अहिड़ो अल्फाज़ को अहिड़ो ॾुखियो लफ़्ज़ जेको आहे दिलि ते जेको आहे इलाही छुई वेंदो आहे यकीनन उहो ॾुखु थींदो आहे तॾहिं चवंदा आहिनि त जेको आहे थोरो तहमुल सां इतराम सां बर्दाश्त सां ॻाल्हाइणु घुरिजे केतिरी बि कावड़ हुजे उनखे ज़ब्त करणु घुरिजे ऐं जिते नादिन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक ते हलंदासीं प्रोफेसर ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान कारी न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान छाया आहे तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0220285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जिते ॾिसो ख़ूबसूरत रंग जेके सकाफ़त जा ॾियारा गुज़रिया त पूरी दुनिया में जेको आहे सिंधी माण्हू ऐं सिंधी टोपी अजरक जेके छाइजी वई ऐं ख़ासि तौर ते हथ जो हुनर बि जेको आहे सॼी सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते तव्हांखे नज़र आयो त पर असांजी पूरी सकाफ़त जेकी आहे सिंध जी पूरी दुनिया ते उअं ई जेको आहे सिंध जेको आहे असांजी समूरी सोन आहे सिंध जा कल्चर खाधा सिंध जा जेके कल्चर गीत सिंध जा जेके माण्हू जेके आहिनि यकीनन पाण खे पाण मञाईंदा आहिनि ऐं इलाही सुठो रहियो सॼो सरवराइज़ ऐं असांखे ख़ुशी आहे त असां सभु सिंधी आहियूं त भला एज़ एडवोकेट तारिक अज़ीज़ साहिब खे भला ॾिसूं था त इन शइ खे कीअं ॾिठो ऐं हिननि जी पंहिंजो जेको आहे सेलिब्रेशन्स कीअं रहियूं जी कल्चरल डे ज़बरदस्त शइ आई असांजे सिस्टम में 2008 में अल्हम्दुलिल्लाह 12 साल थिया आहिनि ऐं रोज़ पर रोज़ इहो कल्चर इहो असांजो वधंदो पियो वञे ऐं हर साल नवां नवां रिकॉर्ड टुटनि पिया हिन दफ़े त कैनेडा ऑस्ट्रेलिया जर्मनी स्पेन ऐं टर्की इन्हनि जे त जेके हेड ऑफ स्टेट्स आहिनि उन्हनि बि अजरकूं ऐं टोपियूं पातियूं त तव्हां ॾिसो त असांजो हीउ कल्चर कलरफुल कल्चर सिंध जे कल्चर में हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका आहे उहा कलर्स जी आहे ही कलर्स में पोइ अहिड़ो त रंगनि में रंगिजी थो वञे माण्हू ही कलर्स जो खेल आहे त इन करे इहो सॼी दुनिया में इन जी पज़िराई थी आहे पर बीइंग अ लॉयर बीइंग एन एडवोकेट बीइंग अ क्रीम ऑफ सोसाइटी बीइंग अ एजुकेटेड पर्सन आउं कुझु शयूं कुझु हक़ाइक़ हिते ॾींदुमि त कल्चरल डे में असां सिखियो छा असांखे छा अॻियां करिणो आहे असां पंहिंजे पाण खां क्वेश्चन छा था करियूं ॾिसो घणो थी वियो घणो कुझु असां सेलिब्रेट करे था वञूं पर असां मोटिव हिकिड़ो रखूं हिकिड़े साल में हिकिड़ो मोटिव रखूं जीअं कुझु चैनल्स कुझु इदारनि हिन जो मोटिव रखियो त असांखे एजुकेशन सिंध में एजुकेशन माना एजुकेशन त कमु करिणो आहे हिकिड़ो मोटिव असां इहो ठाहे हलूं उन खां पोइ वरी मथे साल वरी असां ॿियो मोटिव ॾियूं करप्शन खां पाक करप्शन नाहे करणी पोइ वरी इन खां अॻियां हुनरमंदी उन खां अॻियां वरी इन जा स्पोर्ट्स इहे मोटिव ठाहे ऐं असां उन्हनि इन ॾींहं खे सेलिब्रेट करियूं त उहो वधीक सूदमंद थींदो त उन सां गॾु हिकिड़ो मोटिव हिकिड़ो मक़सदु अची वेंदो बाक़ी सिंध त आहे सुरार सिंध त आहे हिकिड़ो दुनिया जो रिचेस्ट कल्चर आहे त मुंहिंजो पर्सनल इहो थॉट आहे त असांखे इन्हनि शयुनि ते बि हाणे कमु करणु घुरिजे घुलणु मिलणु मुबारकूं सभु थी वियूं ठीकु आहे थियणु घुरिजे पर सिर्फ़ु इहो न हुजे तव्हांजो मक़सदु बि हुजे त जीअं असां पंहिंजी सिंधी तहज़ीब खे मोहन जो दड़ो वेरी गुड मोहन जो दड़ो असां पुराणी तहज़ीब सभु शयूं थी वियूं ठीकु आहे असां आहियूं पर मुस्तक़बिल बि त असांखे ठाहिणो आहे न त जीअं सुभाणे असांजूं नस्लूं और घटि में घटि इहो त ॾिसनि त असां मुस्तक़बिल लाइ छा कयो इन करे मोटिव्स सां गॾु कमु कजे त पोइ कल्चरल डे जा रंग वधीक दोबारा थींदा अच्छा ही कराची में तव्हां एतिरी अवाम ॾिठी एतिरो समुंड ॾिठो सिंधियुनि माण्हुनि जो इन्हनि शयुनि खे तव्हां छा ॾिसो था ॾिसो ही सभु जेके पंहिंजे सिंध सां प्यारु करिणो हो त जीअं तव्हां चओ त मेला थी वियो सभु शइ थी वियो त तव्हांखे छा थो लॻे त इहे जेके मोटिव आहिनि इन्हनि जे अंदरि वाक़ई उजागर थियनि था या इन शइ खे अञा इन जी चाह इन्हनि खे केतिरी नज़र अचे थी प्लेटफॉर्म जॾहिं अवेलेबल थिए थो त प्लेटफॉर्म खे यूटिलाइज़ कजे हाणे कराची में हीउ जेको थियो हिन में हेतिरी अवाम आई ॾिसो कलर्स आहे असांजी सकाफ़त कलर्स आहे न कलर हर कंहिं माण्हू खे अट्रैक्ट करे थो उहो कलर्स जे करे अट्रैक्शन जे करे बि झूम ऐं जेको क्राउड आहे उहो वधी वियो इहो कलर्स जे करे सकाफ़ती कलर जेको असांजो आहे पर असांजे सकाफ़ती कलर में असां वटि जेॾीमहिल हिकिड़ो प्लेटफॉर्म अची वियो त उन प्लेटफॉर्म ते बीही असां जेकॾहिं उन में वचन करियूं
वचन करियूं पॉजिटिवली त असांखे हाणे ही कमु करिणो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो पावरफुल मीडिया आहे, पावरफुल तरीक़ो आहे जंहिंजे करे असां केतिरा त माण्हू हुआ कराची में, केतिरा माण्हू हुआ उन्हनि खे असां हिकिड़ो नंढो सिंपल हिकिड़ो पैगाम ॾेई छॾियूं ऐं थियो कुझु माण्हुनि पंहिंजी स्पीचिस में इहा ॻाल्हि कई बि त उनजो वॾो फ़र्क़ु पवंदो, वॾो इफेक्ट पवंदो। इहो आहे ॾिसो टोपीअ जो कंसेप्ट आयो कीअं, टोपी अजरक डे जो कंसेप्ट जे पुठियां त हिकिड़ी थ्योरी आहे न जेका हर कंहिंखे ख़बर आहे। टोपी अजरक असांजी माना काफ़ी मतिलबु उहा त बिल्कुलु असां त पंहिंजे न जीअं सियारे जा कपिड़ा उन्हनि खे पैतिन में रखी छॾियो होसीं, पोइ 2008 खां पोइ का हिकिड़ी अहिड़ी थ्योरी आई जंहिंखां पोइ हिकु टोपियूं अजरकूं उजागर थियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर त सॼी दुनिया पई मल्हाए ऐं मथे साल वरी अञा ॿिया दुनिया जा 8-10 मुल्क ॿिया हिन में ज़रूरु ज़रूरु पूरो जेको सॼी सिंध जेकी आहे, सिंध जा माण्हू जेके आहिनि इन शइ खे बणाईंदा ऐं जेके ख़ासि हुते ॿाहिरि जेके सिंधी रहनि पिया उन्हनि जो वॾो इनिशिएटिव स्टेप हुयो जेको ॿियनि दुनिया खे ॿियनि मुल्कनि कैनेडा जी पार्लियामेंट में इहा शइ आई आहे। बिल्कुलु एॾे ख़ूबसूरत अंदाज़ सां लाइव सेशन हुननि जा थिया, यूनिवर्सिटी तक़रीबात थियूं, भलीकार हुननि कयो, हुननि जे पार्लियामेंट जे हर जेके फर्द मेंबर्स हुया उतां जा कैनेडियन जेके पाण पर्सनल रहाकू हुया त उन्हनि बहितरीन अंदाज़ सां जेको असांजे सिंधी खे भलीकार कयो ऐं उन्हनि खे एतिरी फैसिलिटीज़ बि ॾिनियूं ऐं उन्हनि खे जो वाकई तव्हांजो कल्चर हिकिड़ो इलाही पीसफुल कल्चर आहे, इलाही निबड़त ऐं असां जेको आहे मोस्टली जेको सिंधी माण्हू जेके किथे बि ॾिसंदा आहियूं त कंहिं बि हुनमें हार्मफुल एक्टिविटीज़ न हूंदी आहे, पुरअमन माण्हू पंहिंजे कलर्स वांगुरु ई सिंध जा माण्हू दिलकश आहिनि ऐं सबाझड़ा आहिनि सॼी दुनिया। अच्छा ही सभु ॾिसो असां वटि पंहिंजी शइ विरसे में सभु कुझु मिलियल आहे, इवन की असांजे म्यूज़िक, असांजे म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स, इवन की असांजा पंहिंजा ट्रेडिशनल खाधा, इवन की असांखे पंहिंजी डेकोरेशन्स जे हवाले सां, पंहिंजी ख़ासि हुते ड्रेसिंग जे हवाले सां, पर ओवरऑल सॼी सभु असांखे पंहिंजी ट्रेडिशनल शयूं बुनियाद को शुरू खां ई विरसे में मिलियल आहे त इहे सभु शइ केतिरी असांखे प्राउडनेस फील थिए थी त वाकई असांखे इवन नंढी नंढी शइ बि असांखे पंहिंजी आहे, असां वटि म्यूज़िक पंहिंजो, इंस्ट्रूमेंट पंहिंजो, इहे सभु शइ असां पंहिंजो यूटिलाइज़ करे शो ऑफ करे केतिरा त असां ख़ुशि नसीब आहियूं। बिल्कुलु आहियूं की इन ॻाल्हि खे ऐं मूंखे त ॾाढो सुठो लॻंदो आहे हर कंहिंजे त माना असांखे ॿाहिरि जी शइ एडॉप्ट करे या पंहिंजो ड्राइंग रूम जेको आहे पंहिंजे कल्चर सेट सां जेको आहे कल्चर हैंडीक्राफ्ट सां छो न सजायूं, असांजो जेको ख़ूबसूरत जेके हथ जे हुनर जा जेके कम आहिनि उन हवाले सां पंहिंजी ड्रेसिंग, ख़ासि हुते असांजी क्रॉकरी बि असांजी पंहिंजी माना ट्रेडिशन आहे त माना का बि शइ असांखे ॿाहिरि एडॉप्ट करण जी ज़रूरत ई कोन्हे। ॾिसो तव्हां पंहिंजे घर जो हिकिड़ो ड्राइंग रूम पिया सेट करियो त तव्हां ॾिसंदो सोफ़े जो जेको कलर आहे त पर्दे जो कलर तव्हांखे प्रॉब्लम ईंदी त यार हाणे हिन जो कलर सिंधी त आहे, ॾिसो कलर्स केतिरा आहिनि, सिंधी कल्चर जा कलर एतिरा आहिनि जो तव्हांखे इहो प्रॉब्लम आहे ई कोन, जेको पर्दो लॻायो जेको बि सोफ़े जो कपिड़ो हुजे उहो हुनखे मैच करे वेंदो छो त हुनमें कंट्रास्ट मौजूदु आहे, हुनमें कलर्स मौजूदु आहिनि त सिंध रंगनि जी सतरंगी जेका न सतरंगी खां साईं वधीक थियो अञा वधीक कलर्स आहिनि, अञा वधीक कलर्स आहिनि वाकई टोटल जेकी दुनिया में कलर्स आहिनि अलाह साईं इहो त ख़ुशनसीबी आहे बाक़ी चली सघे। अच्छा इन सां गॾो गॾु तव्हां जेको आहे वज़ीर जेको मां तव्हांखे पुछणु चाहींदमि त स्ट्रगल्स खे कीअं हाणे अॼुकल्ह जो जेको दौरु आहे कोविड जो जेको दौरु पियो हले उन में स्ट्रगल्स खे कीअं कबो पर मज़े पाण सर ॾेई वेंदमि चबो सर त भला ख़ूबसूरत आवाज़ में कुझु असांखे जुगारे ॿुधाईंदा जी बिल्कुलु जी माइक खणी वठंदा जी हो लगी थो प्यार जे काबिल भले महबूब माना कर, हो लगी थो प्यार जे काबिल भले महबूब माना कर, मोहिया तो कयो माइल मोहिया तो कयो माइल भले महबूब माना कर, हो लगी थो प्यार जे काबिल। अड़े हा पांधे कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया हा, हो अड़े हा पांधे कपड़े जो अड़े हा पांधे कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया हा, मगर तो सा अड़ी याद मगर तो सा अड़ी याद भले महबूब माना कर, हो लगी थो प्यार जे काबिल।
वाह, जबरदस्त जबरदस्त शबनम सर, जबरदस्त ले खूबसूरत आवाज़ ले खूबसूरत अंदाज़। पर हींअर वक़्तु आहे शॉर्ट टू ब्रेक जो, ब्रेक ते हलंदासीं। हिन प्रोग्राम सां तामुन कयो चपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि चपाल मेज़बान चाहे आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿिए भलीकार प्रोग्राम सुबह महिराण में ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222028 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे, कॉल बि खणंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अज़ीम। बाबा मुंहिंजा केरु किथां खपे जो तारीफ़ कराईंदा? हाँ जी, काले पट खां मोहम्मद बख्शल चंबड़ थो ॻाल्हायां। अवांखे भलीकार प्रोग्राम सुबह महिराण में जी छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम? तमामु बहितरीन प्रोग्राम जेका फनकार तव्हां वेठी आहे, तमामु बहितरीन कलाम ॻाए पई। असांखे पसंदि पिया अचनि, तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो पियो हले। महिरबानी। ॿुधो पियो आहे, ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं दोस्त ॿुधनि था असांजा काफ़ी सारा। महिरबानी महिरबानी। अच्छा, ही जेको ऑनलाइन एजुकेशन वरी वापसि नी सेटअप ते अची वई आहे, जीअं ख़ैर ख़ैर मस मस स्कूल खुलिया फिजिकल उन ते SOP जे तहत, लेकिन हाणे वरी वापसि ऑनलाइन ते अची वियो। छा चवणु चाहींदो, सही आहे ऑनलाइन एजुकेशन? हा बिल्कुलु, स्कूल वरी छा खुलिया आहिनि वरी न, अच्छा बंदि थी विया आहिनि। बंदि थी विया आहिनि, जी जी। हलो, इहो तालीम खे इलाही नुक़सान त पहुचे थो, बहरहाल छा कजे, कोरोना बीमारी आहे हिनजे करे एतिरो ज़रूरी आहे। सही। तव्हां पाण केतिरी एहतियात कयो था ऐं तव्हां पंहिंजे इर्द गिर्द केतिरी एहतियात ॾिसो था त माण्हू कनि पिया? एहतियात एॾो कोन था कनि जेतिरो एहतियात करणु खपे नी। सही। पोइ कीअं इन्हनि खे माना ख़बर पवंदी? तव्हां पाण कंहिंखे चवंदा आहियो त तव्हां मास्क पायो या सोशल डिस्टेंस रखो, ॾिठी रखो? असां ॿाहिरि वेंदा आहियूं किथे त पाईंदा आहियूं मास्क, घर में कोन पाईंदा आहियूं, दोस्तनि खे गुज़ारिश कंदा आहियूं मास्क पाइनि। बहितरीन ॻाल्हि आहे, एहतियात त इलाज खां बहितर आहे। बिल्कुलु ॾाढी सही था ॻाल्हि कयो। थैंक यू सो मच, वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। यकीनन एहतियात इलाही ज़रूरी आहे। अगरि कंहिंखे बुखार ज़ुकाम आहे, उहे पाण खे क्वारंटीन करे छॾे। ख़ुदा न ख़ास्ता ख़बर नथी पए त ही कहिड़ो बुखार ज़ुकाम आहे, नॉर्मल आहे या कोविड जी का में सूरत हाल या ख़दशो थिए पियो। अच्छा जी, तारिक अज़ीज़ ज़ेवर साहब जी ॻाल्हि कई त हिन दौर में स्ट्रगल खे कीअं ॾिसो था? हाणे त ॾिसो प्राइवेट जॉब्स बि बंदि थी चुकियूं आहिनि ऐं जेके आहिनि को बि प्राइवेट सेक्टर जेको आहे कम इन हवाले सां कोन पियो करे, ऐं ख़ासि तौर ते बिज़नेस बि जेको आहे प्राइवेट जेको आहे इलाही डाउन से वञे थो। त इन शइ खे कीअं ॾिसो था? स्ट्रगल कीअं करणु घुरिजे? जेके नौजवान आहिनि उहे हींअर इलाही पहिरियों इलाही कंफ्यूज़ आहे, हाणे वधीक थी विया आहिनि। ॾिसो, सॼी दुनिया में ही प्रॉब्लम आहे ऐं अञा प्रॉब्लम्स ईंदा। अच्छा, यस, छो त क़ुरान शरीफ़ में अलाह तबारक व तआला चयो आहे, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। ज़माने जो कसम, इंसान खसारे में आहे मां सवा उन्हनि माण्हुनि जे जिन नेक अमल कया, हक़ जी तलक़ीन कंदा रहिया ऐं सब्र कंदा रहिया। आऊं नौजवाननि खे ऐं तव्हांजे इन सवाल जे जवाब में अलाह जो इहो ई पैगाम ॾींदुसि त तव्हां पाण सभु खसारे में आहियूं, तकलीफ़ में आहियूं, खसारे में आहियूं, नुक़सान में आहियूं, पर सिर्फ़ु टे माण्हू इन शइ खां सर्वाइव कंदा, बचंदा। उहे जेके अमले साले कनि, पंहिंजा अफ़ाल सुधारीनि, करप्शन न कनि, बेईमानी, बदमाशी, बद इख़लाक़ी, बद तहज़ीबी न कनि, अमले साले ते अची वञनि, सुठा सुठा अमल कनि, पॉज़िटिव कनि, पंहिंजे ज़माने सां, पंहिंजे सिस्टम सां सुठा थियनि, बाकिरदार थियनि, हक़ जी तलक़ीन कनि, ग़लति ॻाल्हि थिए पई त उते क्रिटिसाइज़ कनि, सही माना में हक़ जी तलक़ीन कनि ऐं सब्र कनि। सब्र कनि, ए टे शयूं जेकॾहिं तव्हां अपनाए छॾियूं न अलाह जे क़ुरान मां, तव्हां हिन कोरोना हीअ जेके बि शयूं अचनि पियूं, हार्डशिप जूं, ॾुखियो वक़्तु अची वियो आहे, तव्हां उन में कामयाब थी वेंदव। तव्हां कंहिं हद ताईं इन शइ खां बचाव करे वेंदव। इम्यूनिटी इंप्रूव करणी आहे। इम्यूनिटी इंप्रूव कीअं थींदी? क़ुव्वत मुदाफ़ियत इंप्रूव कीअं थींदी? घणो इन खे सोचियो न, पंहिंजे पाण खे जीअं SOP जे तहत जेके एहतियाती उपाउ आहिनि तव्हां वठो ऐं फज़ीलत सां तरीक़े सां हलो। घणी रश वारी इलाइक़नि में न वञो, घणी रश हुन में जो हिसो न थियो, ऐं पंहिंजे कम सां कमु रखो। ऐं ही टे पॉइंट्स मूं तव्हांखे ॾिनूं, इन ते अमल करियो, इनशा अल्लाह ताला प्रॉब्लम कान थींदी। इनशा अल्लाह ताला प्रॉब्लम खां निकिरी वेंदासीं, बची वेंदासीं। सही सही। अच्छा, हिकिड़ी कॉल मौजूदु आहे रिज़वान अहमद कुरैशी साहब, उन्हनि खे असां वठंदासीं कॉल ते। हेलो अस्सलाम वालेकुम। अच्छा, रोहेल अहमद शेख साहब जेके असां सां जेके कॉल ते शामिल आहिनि। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम अदी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैडम, ठीकु आहे? सभु ख़ैर? सही कीअं आहियो? ठीकु आहे रोहेल साहब। ऐं रिज़वान कुरैशी साहब जेके आहिनि इंतकाल करे विया आहिनि कोरोना में, पॉज़िटिव थी करे, छा चवणु चाहींदव?
मैडम असांजो कलीग हुयो पंहिंजो गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी जो इवनिंग शिफ्ट में लेक्चरर हो, पोएं हफ़्ते हुनखे कोविड जा सिम्टम्स थिया, हुनखे हॉस्पिटल में दाख़िल करायूं लम्स जामशोरे में। कल राति हुनखे वेंटिलेटर ते शिफ्ट कयूं ऐं राति वीचारो गुज़ारे 2 कलाकनि खां पोइ। बसि अल्लाह जी मग़फ़िरत करे। दोस्तनि लाइ बि इहा ई मशवरो आहे ऐं दोस्तनि खे इहा ई सलाह आहे त मल्टीविटामिन्स खाइनि, फ्रूट जो इस्तेमालु कनि ऐं एहतियात कनि, SOPs जे तहत मास्क बि इस्तेमालु कनि, हथ घड़ी घड़ी धोइनि ऐं घणी रस जी जॻह ते जीअं पंहिंजो असांजे दोस्त आहे तारिक अज़ीज़ जीअं न ॿुधायो त घणी रस खां जेको आहे अवॉइड कनि। अल्लाह साईं सभिनी जी हिफ़ाज़त करे ऐं जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत करे। तमामु ॾुख जहिड़ी ख़बर आहे, नौजवान 54 साल खां उमिरि कोन्हे वञण जी, हीअ दुनिया छॾण जी। बसि अल्लाह साईं रहम करे। हुनखे असल में छा आहे त माण्हू तमामु एहतियात खां हटी था वञनि, जंहिंजे करे हीअ प्रॉब्लम थी थिए, माना लाइटली था वठनि कंहिं शइ खे। अस्पताल में दाख़िल थियण खां पोइ इहे प्रॉब्लम्स बि थियनि था, इहा बि थी वई आहे ॻाल्हि। अल्लाह साईं हिफ़ाज़त करे। बसि सभिनी जी हिफ़ाज़त करे। फ़ज़ल महिरबानी। थैंक यू रोहिल अहमद शेख साहब, वॾी महिरबानी। मूंखे इलाही यकीनन अफ़सोस आहे, इलाही सभु शइ थियनि, इलाही मूंखे यकीनन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं तमामु घणो गोल्ड मेडलिस्ट हो, सिंधी यूनिवर्सिटी जो गोल्ड मेडलिस्ट। ओके, थैंक यू सो मच तव्हां से प्रोग्राम में शामिल थिया। ॾिसो वाकई कोरोना जी जेकी छा सूरत हाल आहे, कहिड़ो जेको आहे इशूज़ जेको आहे हलनि था इसमें। एजाज़ शिराज़ी भी जेको आहे न उहे बि कोरोना में गुज़ारे विया आहिनि। सियासतदान हुया वॾा ठठे जा, उहे बि गुज़ारे विया आहिनि कोरोना में। मूंखे इलाही अफ़सोस थियो उन्हनि जे हवाले सां ॿुधी करे। एजाज़ शिराज़ी, अलाह हुनजी मग़फ़िरत फ़रमाए। अलाह जेके आहिनि नेक अमाल जेके बि इंसानु करे थो त उहे जेके टाई सघे थिए। मूंखे तव्हां छा चवंदो सर? रिज़वान साहब जी ख़बर मूं ॿुधी ऐं मूंखे मुंहिंजो कुलीग हो, मुंहिंजे सां सुठियूं कचहरियूं थियल आहिनि, इंतिहाई होशियारु माण्हू, टैलेंटेड गोल्ड मेडलिस्ट। ऐं मूंखे बि ॾाढी तकलीफ़ पई पहुचे, मूंखे ख़बर न हुई ही राति हुननि जो थी आहे डेथ। ऐं मां इन लाइ वनाले राजू उनजे दर्जात बुलंदी जे लाइ दुआ कंदासीं। त ॾिसो इहो ई थिए पियो न त कोविड। एजाज़ शाह शिराज़ी हिकिड़ो सीज़न्स्ड सियासतदान असांजे ठटे जी कॉन्स्टिट्यूंसी जो। त एहतियात करियो ऐं जेके बि SOP जे तहत शयूं आहिनि उन ते अमल करियो। त ॾुखियो वक़्तु आहे, इनशाला अल्लाह साईं सभिनी खे पंहिंजे बाज ऐं पनाह में रखे। बिल्कुलु बिल्कुलु बाज ऐं पनाह में रखे। इंसान ॾिसो ज़िंदगी मुख़्तसिर आहे। इंसान जेको आहे सुठा अमाल करे, सुठा किरदार अदा करे, जेको बाद में जेके असां सभु छा खणी आया आहियूं ऐं छा खणी वेंदासीं, असां पंहिंजा अमाल ई खणी वेंदासीं। असां सभु सोचूं त वाकई इंसान जी जीअं हिननि पंहिंजे गीत में ॻायो त कंहिंजो दिलि जेको न ॾुखाइजे, हर दिलि में अलाह रहे थो। इंसान कंहिंजो हक़ न खाइजे, इंसान कंहिंजो हक़ न मारिजे। इहे सभु शयूं दुनिया में ई रहिजी वेंदियूं। केतिरी असां एतिरी हक़ तलाफ़ी करे वेंदा आहियूं कंहिंजी मज़लूमनि सां, या ख़ासि तौर ते कंहिंजे हक़ वठण जी न सोचींदा आहियूं त असां केसि ताईं हिन शइ खे जेको आहे खणी हलंदासीं या पाण से लेकिन इहे सभु शइ असां लाइ सोचण लाइ। ॿी ॻाल्हि हले पई कोरोना जे हवाले सां यकीनन असांखे इहे सोशल तदाबीर पाण लाइफ में एनहांस करणु घुरिजनि। नॉर्मली न वठिजे, ईअं न चइजे त असां किथे ॿुधो कोन्हे, असां पाण न ॾिठो आहे। अलाह न करे इहा सूरत हाल तव्हां ॾिसो या तव्हांजे इर्द गिर्द इहा सूरत हाल हुजे, या कॾहिं बि तव्हां ईअं न चओ त काफ़ी अहिड़ा माण्हू चवंदा आहिनि। पर असीं हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो। टपाल मेज़बान वधाए रिश्तनि जो सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो। टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे तव्हांजो साथ वेंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम ते ज़रूरु शामिल थींदा। जी शबनम सैर माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत आवाज़ ऐं एॾी सुठी ड्रेसिंग जेको आहे एॾो ख़ूबसूरत सिंधी कल्चर जेको आहे तव्हां हथ जो हुनर जेको कमु था पिया त मूंखे इलाही सुठो थो लॻे। ऐं जीअं त तारिक जी हिसाब केतिरा रंग जेके आहिनि असांजे उन ट्रेडिशन में जेको मौजूदु आहिनि, माना हर कॉम्बिनेशन सां का न का मैचिंग अची वेंदी। अहिड़ो माना इहो सुठो आहे त असांजे ख़ासि तौर ते ख़वातीन जे हवाले सां त को सफ़ा मैचिंग जे लिहाज़ सां एॾो परेशान न थियणु घुरिजे असांखे। अच्छा शबनम, तव्हां उहे मोस्टली जीअं तव्हां ॿुधायो त पंहिंजो आगाज़ तव्हांजो रूटीन में ईअं थींदो, पोइ बाद में तव्हां घर जो को न को कमु कंदा आहियो। तव्हां पर्सनली तव्हांजी कहिड़ी अहिड़ी हॉबी आहे जेको तव्हां मोस्टली कंदा आहियो, या वरी किताब पढ़ण जे हवाले सां, या कुझु अहिड़ो कमु या हथ जे हुनर जे हवाले सां तव्हांखे इहे शयूं केतिरियूं ईंदियूं आहिनि? मां मम्मा सां
ठाराईंदी आहियां बर्थ वग़ैरह। वाह ज़बरदस्त। पाण माना बर्थ जेको कंदा जी हाणे सिखूं पिया। अच्छा हींअर भला सिखण जी ज़रूरत अम्मी चयो त सिखणो ज़रूरी आहे? न माना कॾहिं बि इंसान जी ज़रूरत पइजी थी सघे तंहिंजी वजह सां पोइ मूंखे पाण ई शौक़ु थी वियो। मुंहिंजी मम्मा मुंहिंजी कोटी पई ठाहे त मां चयो मां बि ही ताई मम्मा ठाही आहे? हा वाह वाह ज़बरदस्त। ही तव्हांजी माना मदर जो कमु आहे इहो थियो ज़बरदस्त। इलाही इलाही तव्हां लिखी आहियो तव्हांखे घर में ई जेको आहे तव्हांजी मदर ठाहे ॾिए असांखे जेको ॿाहिरों वठिणा पवंदा आहिनि। वाह वाह ज़बरदस्त। इलाही सुठो कमु जेको आहे इलाही सुठो ख़ूबसूरत अंदाज़ में सभु कलर्स जेके आहिनि फिल कया आहिनि तव्हांजी मदर। अच्छा पोइ हींअर भला असांखे छा जूं करे ॿुधाईंदो? सिंध जो गीत ॿुधाईंदा। वाह ज़रूरु ज़रूरु माइक खणंदा माइक खणंदा। रहे सदा सिंधु जी छोली मारूअड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधु जी छोली मारूअड़न जी मिठड़ी बोली। गली गली घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा नारा नारा। जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। वाह वाह ज़बरदस्त। सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे। सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे। खुशियन मां प्यारा जे रहन ही नंढड़ा ॿार प्यारा प्यारा प्यारा। जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़। अच्छा तव्हांखे साहिबु ॾिसो पहिरियों हिकिड़ो कोरोना खां अॻु में जॾहिं असां हुयासीं त इलाही बिज़ी असांजी लाइफ हूंदी हुई। हाणे त सभु जेको आहे टाइम शेड्यूलिंग्स में स्मार्ट लॉकडाउन्स बि अची विया आहिनि काफ़ी कुझु इकोनॉमिकल जे हवाले सां कुझु जहिड़ा डिपार्टमेंट्स बि बंदि थी चुका आहिनि इंडस्ट्री में। त हाणे मतिलबु असां जस्ट फ्री आहियूं त हाणे को बहानो कोन्हे जे असां चऊं त असां इलाही बिज़ी आहियूं। त इन खां पोइ इन जे बावजूद बि पोइ हाणे असांखे पंहिंजे पाण खे एनहांस करण लाइ कहिड़ी एक्टिविटी सम्झणु घुरिजे कीअं टाइम कढणु घुरिजे ख़ासि तौर ते फैमिली लाइ बि छा चवणु चाहींदो? तव्हांजो तमामु सुठो सुवाल आहे पर हिकिड़ी ॻाल्हि ते डिफर कंदुसि त असां वधीक मसरूफ़ थी विया आहियूं कोविड में। रीज़न इहो आहे जो ऑनलाइन एजुकेशन 4-5 इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि सभिनी सां गॾु असांजो शोबो सिर्फ़ु लॉ बि न आहे न असां वटि ॿियूं बि त ज़िंदगी जूं न शाइरी बि करियूं था ऐं अदबी सूफ़ी रंग इहे सभु शयूं असां वटि मौजूदु आहिनि। स्टॉक एक्सचेंज आहे घणी ॻाल्हियूं आहिनि त असां मसरूफ़ थिया आहियूं। हाणे करिणो छा आहे उहे जेके वांदा आहिनि जेके जिन जो ऑफिस बंदि थी वियूं जिन उहे घर में वेठा हुजनि ऐं घर में हाणे इहो तय करियो त हाणे कुझु कमु पंहिंजे लाइ बि करिणो आहे। छा करिणो आहे? तव्हां वटि गूगल जी नेमत मौजूदु आहे। ठीकु आहे न गूगल हिकिड़ी नेमत आहे। तव्हां पंहिंजे सेल फोन ते रोज़ को हिकिड़ी नई शइ सिखो गूगल ते लिखो। मिसाल जे तौर ते जीअं हिननि चयो त मूंखे शौक़ु थियो भर्त जो हाणे त मूंखे यूट्यूब ते अम्मा त घर में मौजूदु आहे पर अम्मा जे फन खां अञा बि वधीक शयूं तव्हांखे ॿियूं एडिशनल शयूं तव्हांखे उते मिलंदियूं। हर हिकु शइ में मौजूदु वांदा वेठा आहिनि जेके घर में उहे हाणे लॻी वञनि इन कम में त इंशाअल्लाह ताला ॾिसो त वरी कोविड जॾहिं ख़तमु थींदो त पोइ वरी असांजे सोशल लाइफ ॾिसो केॾी ज़बरदस्ती सभु हुनरमंद थी एजुकेटेड थी आलिम फाज़िल थी निकिरंदा हिन कोविड मां अगरि थोरो प्रॉपर तरीक़े सां कमु कनि ऐं मायूसी छॾे ॾियो। मेन शइ आहे मायूसी। बाबा छॾे ॾियो विसारे छॾियो मायूसी खे अलाह जे वेझो थी वञो तवक्कुल ते। अच्छा का शइ मेमोराइज़ करण जो केतिरो टाइम पीरियड हूंदो आहे उहो कहिड़े तरीक़े सां असां मेमोराइज़ करे सघूं जंहिंजी छा टेक्नोलॉजी छा मेथोलॉजी आहे कहिड़े तरीक़े सां कहिड़ो पे आहे कहिड़ो तरीक़ो आहे? हिकिड़े दानिश्वर जो कौल आहे त मां मुंहिंजी ज़िंदगी में जेके माण्हू आया उन्हनि खे विसारे कोन सघंदो आहियां। इहा हुनजी मेमोरी आहे। ॾिसो हर माण्हूअ जी मेमोरीअ जो पंहिंजो मिज़ाज आहे। के शयूं मेमोरी में ईअं ईंदियूं आहिनि को माज़ी जो वाक़ियो थियो उहो इवेंट अगरि साम्हूं आयो त तव्हांखे फौरन यादि अची वेंदो त हड़ी हा हीअ थियो हो। के शयूं हमेशह अमर थी वेंदियूं आहिनि। जीअं असांखे नंढे हूंदे जेके स्कूल एजुकेशन में जेके पोएम्स असांखे यादि थींदियूं हुयूं यादि कराईंदा हुआ उहे अॼु बि असांखे यादि आहिनि। जू जू माटी लस्सी पंहिंजी घाटी पैसो लधमि पट तां पैसे वरितमि गाह गीत धनी जा गॾिजी ॻायूं
ए असांजे माना बिल्ट इन थी वियूं असांजे हार्डवेयर में हली वियूं आहिनि। सही सही बिल्कुल। मेमोरी जो ॿ तरीक़ा आहिनि उहे कंप्यूटर जी लैंग्वेज में सॉफ्टवेयर एंड हार्डवेयर। जेके हिकिड़ी शइ हार्डवेयर में हली वेंदी हिकिड़ी शइ सॉफ्टवेयर में हूंदी हूअ इवेंट सां तव्हांखे यादि ईंदी ऐं हू यादूं त तव्हांजो अमर आहिनि। यादगिरी संभाले रखजाई मेमोरीज के संभाले। अच्छा स्टूडेंट्स के केड़ी माना टिप दींदा हो त पापा ही से ता ही तेड़े तरीके से मेमोराइज कर सको था वो टॉपिक जे हवाले सा को सब्जेक्ट जे हवाले सा। स्टूडेंट्स जे लाइ मां सिंपल हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त अल इल्म बिल कलम। हां लिखो जेका शइ सिखो उनखे पंहिंजे कॉपी ते लिखो लिखो ऐं उहा शइ डायरी में पई हुजे जेॾी महिल वांदा हुजे उहा डायरी खोले पढ़ंदो त तव्हांखे उहा शइ यादि पई रहंदी। बाक़ी व्हाट्सएप ते हिकिड़ी शइ पई आहे त उहा पई हूंदी तव्हांखे यादि कॾहिं कान थींदी उहा आई और गुज़र गई वो हवा वांगुरु ईंदी ऐं गुज़री वेंदी। व्हाट्सएप सां गॾु ॿियूं बि शयूं घणियूं ईंदियूं आहिनि जेके नोटिफिकेशंस में ध्यानु हटाईंदियूं त उहे यादि कोन वेंदियूं न तव्हांजे हुन में सेल फोन में पई हुअनि ऐं सेल फोन में ईंदो आहे जॾहिं वायरस या सेल फोन स्नैच थी वियो गुम थी वियो त पोइ उहा प्राउडे यार मुंहिंजी फलाणी शइ लाइ किथां आई इनखे लिखणु शुरू करे ॾियो डायरी लिखणु शुरू करे। सो फिजिकल जेको साइंस बि प्रूव कयो आहे त माना फिजिकल जेके असांजी मेमोरीज़ आहिनि जीअं असांखे 6 सेंसिस आहिनि सेंस ऑफ टच आहिनि इन्हनि जेको असां यूज़ कंदासीं जीअं सेंस ऑफ टच का पेंसिल कलम खणी करे वरी दिमाग में कमु कंदो त यकीनन उहा शइ परमानेंटली स्टोर थी वेंदी। सही सही ज़बरदस्त। हिकिड़ी कॉल रिसीव करे था। हेलो अस्सलाम वालेकुम। और शादी थी वई जी तारिकसी साहब माशाल्लाह इलाही सुठो लॻो तव्हां असांजे तव्हांखे इमरजेंसी में किथे ऑनलाइन क्लास तव्हांजी ऑनलाइन क्लास आहे टाइम ते पुॼण बि तव्हां लाइ ज़रूरी आहे। छा चवणु चाहींदो अॼु सॼे प्रोग्राम जे हवाले सां कीअं की ॾिसो मां प्रोग्रेसिव आहियां मां हमेशह ऑप्टिमिस्टिक रहियो आहियां अहिड़े तकलीफ़ वारे दौर में बि असांजे चेहरे ते मुस्कुराहट आहे असां चाहियूं था त इहा मुस्कुराहट बरक़रार रहे टेंशन्स ख़त्म थी वेंदा जेके टिप्स ॾिनथमांव सांढे रखो इंशाअल्लाह ताला मूंखे दुआ बि कजो असांजे हिन मेहरान टीवी लाइ बि दुआ कजो जे अहिड़ा प्रोग्राम अरेंज करे थी असांखे हिते ऐं असां ख़ुशीअ सां हिते अचूं था त जीअं असांजो मैसेज सिंध जे हर मारोड़े झांगेड़े सांगेड़े ताईं पहुचे त जीअं असां सिंध खे तमामु सिंध ऐं पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान खे तमामु अॻियां खणी वञूं ऐं कामयाबी पंहिंजो मुक़ररु आहे इंशाअल्लाह। अच्छा तव्हां ऑनलाइन क्लास अटेंड बि करणो हूंदो त थोरो ॿियो समराइज़ करे मैसेज ॾियणु चाहींदा त ऑनलाइन सेटअप कीअं आहे तव्हां पाण माना कीअं टीचर्स खे बि स्टूडेंट्स खे बि। मां पंहिंजे जेके टीचर्स आहिनि जेके पढ़ाइनि पिया ऐं जेके स्टूडेंट्स आहिनि जेके पढ़नि पिया हिन ऑनलाइन में उन्हनि खे एतिरो ई चवंदुसि त हाणे बहाना जेके आहिनि त MBS कोन्हनि सैटेलाइट कोन्हे तव्हांजो व्हाट्सएप इस्तेमालु कयो था ओॾी महिल तव्हांजा भरपूर सिग्नल्स अचनि था पुट पढ़ाई ते अची वञो इल्म ते अची वञो इल्म सां ई तरक़ी आहे बाक़ी ॿियूं शयूं ज़िंदगी जो प्या कजो जॾहिं कोविड ख़तम थिए ही वक़्तु ॾुखियो वक़्तु आहे मुंहिंजी हिन क़ौम खे आलिमनि ऐं फाज़िलनि जी ज़रूरत आहे। थैंक यू तारिक ज़फ़र साहब थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो किननि उम्मीद आहे तीअं ॿिए दफ़े बि ईंदो ऐं काफ़ी सुठी अवेयरनेस कंदो जीअं तव्हांजे स्टूडेंट्स खे बि अचनि पिया ऑनलाइन तव्हांजी क्लास अचनि त बिल्कुलु प्रिपेयर ॾिजो पर हींअर वक़्तु शॉर्ट ब्रेक जो ब्रेक ते हलंदासीं हिन प्रोग्राम सां ताबुन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे खाधे न वञिजो असां सां गॾु वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताबुन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे आहिनि असां काफ़ी हद ताईं एतिरो सोचंदा आहियूं त बाक़ी असां सां एतिरो पॉज़िटिविटी असां पंहिंजे लाइफ में कीअं आहियूं कहिड़ा तरीक़ा आहिनि जो असांखो कोई ख़ुशि थिए या असांजो को नालो थिए या असां लाइ कोई सुठा अल्फाज़नि में असांखे यादि कजे त उन उहो सवलो तरीक़ो आहे तव्हां पंहिंजो जेके बिहेवियर पंहिंजा रवैया आहिनि उहे सुठा करे छॾो त ज़रूरी न आहे त तव्हां कंहिंजी हेल्प कंदा त तव्हांजो जेको आहे नालो थींदो या तव्हां चवंदो तव्हां हुनजी हेल्प कंदमि तंहिंजे रिटर्न में जेको आहे इहो मुंहिंजी हेल्प कंदो या मुंहिंजी वाखाण कंदो ईअं कोन हूंदो आहे अगरि तव्हां गिव एंड टेक खां बग़ैर तव्हां पंहिंजी लाइफ गुज़ारींदव त इलाही सुठो थींदो त छो त उहा शइ पोइ ऑटोमेटिकली जेको आहे असांखे डबल ट्रिपल करे ॾींदो आहे ख़ासि तौर ते जीअं हींअर सूरत हाल ॾिसो इकनॉमिकल असांजी जेकी हेतिरी डाउन थी चुकी आहे रोडनि रस्तनि ते जेको आहे इलाही जेके ग़रीब गुरबा जेके आहिनि असांखे नज़र पिया अचनि त ॾिसो उन्हनि जी असां ते फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि जी हेल्प कयूं पंहिंजे इनकम मां अगरि असां 10 रुपया बि कटियासीं त उन्हनि लाइ जेको असांजे लाइ सदके जारिया बि थी वेंदो ऐं वापसि असांखे रिटर्न थी मिलंदो त इहे कुझु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके असांजे पंहिंजे लाइफ में इम्प्लीमेंटेशन करणियूं आहिनि पंहिंजी लाइफ में रोज़मर्रा जी रूटीन में आणणियूं आहिनि त इहे सभु इलाही सुठा माना ख़ासि हुते पंहिंजे घर में पहिरियों ॾिसो त बदमग़ज़ी जॾहिं स्टार्ट थींदी आहे इंसान जो मूड ख़राबु थींदो आहे ॿार वॾी जेको आहे हाइपरटेंसी जो शिकार थी वेंदो आहे उहो अगरि घर में जो माहौल एॾो सुठो हुजे फ्रेंडली हुजे ख़ासि हुते ॿारनि जे हवाले सां जेके बि वालदेन आहिनि तव्हां उन्हनि खे इहो चवणु चाहींदमि त पंहिंजे ॿारनि सां डिस्कस कयो ऐं उन्हनि ॿारनि
खे बि इहो चवंदा को बि इशू को बि प्रॉब्लम आहे को बि नंढी वॾी ॻाल्हि आहे त पंहिंजे पेरेंट्स सां बजाए तव्हां ॿाहिरि को अहिड़ो पर्सन ॾिसो को फ़र्क़ु ॾिसो त चओ त मुंहिंजी ॻाल्हि हीअ सम्झे थो मूंखे अंडरस्टैंड हीअ थो करे त इहो इलाही ग़लति आहे ॾिसो किथे न किथे क्लैप्स थी वेंदा आहिनि त उहे ई ॻाल्हियूं उहे ई जेके थर्ड पर्सन आहिनि वापसि तव्हांखे रिटर्न में इन शइ ते ब्लैक में बि करे सघनि था चई बि सघनि था बाबा तव्हांजी हीअ जेकी कमज़ोरी आहे हीअ मूंखे ख़बर आहे इहा शइ को हटी करे ख़ासि तौर ते नौजवान जेके बि छोकिरा आहिनि जेके बि मुंहिंजी पहिरियों भाइर आहिनि ऐं भेणियूं आहिनि त इन्हनि सभिनि शइ खे सोचे सम्झे करे पंहिंजे घर सां जेको आहे डिस्कस कयो हाणे जीअं त एजुकेशन सिस्टम असांजो जीअं तव्हां तारिक अज़ीम साहब पंहिंजी क्लास वठणु ऑनलाइन विया आहिनि तॾहिं इन जे करे हीअं असांजे प्रोग्राम हुननि जल्दी अदा कयो इहे सभु शयूं जेको ॾिसो ऑनलाइन सेटअप ते त असां अची वियूं त इन में असांखे फ़ाइदो केतिरो मिली सघे थो उहो असांखे पाण खे ई रस्तो ॻोल्हणो आहे हर कंहिं इंस्टीट्यूट जी पंहिंजी मैथोलॉजी आहे पंहिंजा तरीक़ेकार आहिनि जीअं हाणे असां इंसान सभु कोई वांदा वेठूं त को न को क्रिएटिविटी पंहिंजे पाण सोचूं जीअं आउं इहे चवणु चाहींदमि त अगरि कंहिंजे घर में नंढड़ा ॿार आहिनि ऐं ऑनलाइन क्लासिस जे हवाले सां अगरि उहे एतिरी फैसिलिटीज़ अफोर्ड नथा करे सघनि या टाइम टू टाइम पंहिंजे ॿारनि खे क्लासिस अटेंड नथा कराए सघनि त उन्हनि खे जेको पंहिंजो बुनियादी जेको आहे पंहिंजी बुनियादी जेको आहे लैंग्वेज आहे पंहिंजी जेकी सिंधी ज़बान आहे पंहिंजी सिंधी ॿोली आहे उहो पढ़णु शुरू कनि उन सां छा थींदो त उन्हनि खे पंहिंजी सिंधी ॿोली सुठे तरीक़े सां पढ़णु ईंदी ऐं का बि ॻाल्हि ऐं काफ़ी जेकी सम्झ में ईंदी त उहा पंहिंजी सिंधी ॿोली में वधीक सम्झ पवंदी आहे सिंधी असांजा एतिरा बहितरीनु किताब जेके आहिनि असांजे जेके अवेलेबल्स आहिनि चाहे उहो साइंटिफिक्स हवाले सां छो न हुजे चाहे हिस्ट्रिकल जे हवाले सां छो न हुजे चाहे उहो असांजे जियोग्राफिक जे हवाले सां छो न हुजे चाहे उहो कंहिंजी बायोग्राफी छो न हुजे ऐं आउं त सभिनि खे इहो प्रेफर कंदमि त कंहिंजी न कंहिं पर्सनैलिटी जी बायोग्राफी ज़रूरु पढ़णु घुरिजे त उन्हनि जो पूरी लाइफ जो समूह हाउस में लिखियलु हूंदो आहे त किथे किथे हुन लाइफ में अप एंड डाउन्स हुनजी लाइफ में थिया किथे हू जेको आहे उरूज को ज़वाल थियो या ज़वाल को उरूज हुनजी लाइफ में आयो त इन खे असां इलाही मोटिव थींदी आहे इलाही असांखे इंप्रेशन जेकी मिलंदी आहे असांखे हिम्मत मिलंदी आहे त असां जेको आहे इन शइ खे पंहिंजी लाइफ में ॾिसो त आउं ज़रूरु सभिनि खे चवणु चाहींदमि त कंहिंजी न कंहिंजी बायोग्राफी पढ़णु ज़रूरु कजे किताब जेको आहे सभु खां वधीक बहितरीनु दोस्त आहे बजाए असां ॿी एक्टिविटीज़ में ॿियनि शयुनि में मेमोराइज़ करण लाइ का ॻाल्हि सम्झण लाइ जेको किताब इलाही बहितरु आहे को न को सब्जेक्ट्स या पंहिंजे स्टूडेंट्स जेके आहिनि इवन के पंहिंजे सब्जेक्ट सां रिलेटेड जेको को लेसन्स वग़ैरह पढ़ंदा रीडिंग कंदा त रीडिंग इम्प्रूव थींदी हुननि जी ख़ासि तौर ते हर आउं जीअं चवणु चाहींदमि पंहिंजी सिंधी ॿोली में जेका रीडिंग करनि ऐं ख़ासि तौर ते हुननि में जेके राइटिंग्स आहिनि उहे पंहिंजे राइटिंग पावर जेके इम्प्रूव कनि हीउ वक़्तु मिलियो आहे इलाही सुठो वक़्तु मिलियो आहे हिकिड़ो गोल्डन वक़्तु मिलियो आहे जेको असांखे ॿियनि बजाए फर्दर एक्टिविटीज़ बेजा टाइम वेस्ट करण जे अलावा जेको असां हिन शइ ते पंहिंजो जेको कमु कयूं पंहिंजे स्किल्स जे तारीख़ साहिबु चयो त अगरि जॾहिं कोविड जी सूरत हाल जीअं ख़तमु थी वेंदी उमेदु आहे त जेको आहे अलाह सां इन वबा खे पूरी दुनिया खां ई ख़तमु कंदो त उनखां पोइ जेके आहिनि असां वटि स्किल्स जेके आहिनि इलाही ॿाहिरि सुठा जेके निकिरी ईंदा ख़ासि हुते हुनर जे हवाले सां घर में जेकी आहिनि कुकिंग जे हवाले सां मुंहिंजी प्यारी भेण एतिरी सुठी रेसिपीज़ कनि थियूं ऐं उन खां पोइ ऑनलाइन जेको आहे एजुकेशन सां गॾु गॾु ऑनलाइन बिज़नेस बि थी चुको आहे त उहे मूंखे ॾाढो सुठो थो लॻे त ऑनलाइन जेकी आहे मार्केटिंग ऐं सेल परचेसिंग बि थिए थी इहो बि इलाही बहितरु आहे पर आउं इहो चवणु चाहींदमि त की अथेंटिक ऐं वैलिड जेकी आहे ऑनलाइन सेटअप कयो जेको परचेसिंग कयो बजाए जेको अननोन जेके सेटअप उन हवाले सां पर जीअं शबनम सहर मौजूदु आहिनि त उन हवाले सां पुछां एज़ अ सिंगर ई सॼे एनवायरमेंट खे कीअं ॾिसनि थियूं यकीन इन्हनि जी बि फ्रेंड्स ऐं सहेलियूं ज़रूरु हूंदियूं त उन्हनि खे एज़ अ सिंगर कीअं थियूं ॾिसनि का कॾहिं कॾहिं फरमाइश बि उन्हनि खे कंदियूं वेठे त कुझु ॻाए त ॾेखार कुझु जुगारे त ॾेखार त जी शबनम सर छा चवणु चाहींदो इन जी बिल्कुलु असांजी फ्रेंड्स वग़ैरह फरमाइश कंदियूं आहिनि ऐं पहिरियां खां काफ़ी बहितर आहिनि हा पहिरियों खां काफ़ी मतिलबु चैंचिंग आहे अच्छा कहिड़ी कीअं चइजी बसि ईअं पहिरियां माना आऊं वग़ैरह मन छोकिरियूं फ्रेंड हूंदियूं हाणे वरी सभु सिंगर ई आहिनि अच्छा सिंगर ई फ्रेंड्स थी वियूं तव्हांजी नॉर्मल को फ्रेंड्स माना ईअं न नॉर्मल बि आहिनि सही अच्छा पोइ कीअं ॾिसंदियूं तव्हांखे जॾहिं तव्हांजा सॉन्ग ॿुधंदियूं आहिनि कीअं हुनखे फील थींदो आहे छा चवंदियूं आहिनि तव्हांखे केतिरी हुनखे ख़ुशी थिए असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं उहे ख़ुशि थींदियूं आहिनि मुबारकूं ॾींदियूं आहिनि सही अच्छा कॾहिं इहो फील थींदो आहे तव्हां जेको सिंगर आहियां ऐं मां जेको एॾो सुठो ॻाईंदी आहियां कॾहिं इहो फील थियो आहे अंदरि में त पर मूंखे जेको आहे वधीक जेकी आहे क्वालिटी आहे वधीक जेकी आहे विजिबिलिटी आहे न इहो कॾहिं बि कोन थियो आहे लेकिन इहो आहे जेको असां दुआ घुरंदा आहियूं त अलाह साईं असांखे कंहिं सुठे मक़ाम ते पहुचाए निमाज़ पढ़ी करे क़ुरान पाक जो दौर करे असां दुआ घुरंदा आहियूं ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा तव्हां पाण महिनत खे कीअं था ॾिसो महिनत केतिरी कीअं करणु घुरिजे ऐं महिनत छा असांखे ॾिए थी मतलब कि सिंगिंग वगैरह सिंगिंग जे हवाले सां महिनत जेकी बि आहे के सिंगिंग जे हवाले सां थिए पंहिंजे हथ जे हुनर जे हवाले सां थिए पंहिंजी पढ़ाई जे हवाले सां इंसान जेको महिनत करे त महिनत असांखे छा वापसि रिटर्न ॾींदी आहे
मेहनत जंहिं विषय में करो उहो इंसान कामयाब आहे। मतलब के सिंगिंग में तव्हां मेहनत कंदव, तव्हां माना रियाज़ कंदव त तव्हां कामयाब ज़रूर थींदव, न त तव्हांखे को न को सुठी मंज़िल मिलंदी। ऐं को बि ॾिसो पोरियो आहे, हथ जो आहे, कुझु बि असां कयूं था माना मेहनत लाज़मी आहे। सही। तव्हांखे हिन महिल ताईं केतिरो लॻे थो त तव्हां जेको सिंगिंग जर्नी में सिखी चुका आहियो या अञा तव्हांखे ज़रूरत आहे? सिखण में असांजा उस्ताद चवंदा आहिनि त उमिरि पूरी लॻी वञे त बि माना कुझु बि कोन्हे को, माना सिंगिंग जो जेको माना आहे हिकु माना समुंड आहे, जेतिरो माण्हू माना हिन में अंदरि लहंदो ओतिरो माना इहो वॾो वधंदो वेंदो। सही। तव्हांजा उस्ताद केरु? बाबा ख़ान फ़कीर ऐं बाबा पीर बख्श। सही। उन्हनि जॾहिं तव्हांखे सेखारींदा आहिनि ताईं त उन वधि में वधि केतिरी माना ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻंदी आहे? कहिड़े तरीक़े सां, कहिड़े अंदाज़ सां, डांट टपट ॾेई करे या के वण सां या अंदाज़ सां? हिकिड़े उस्ताद जी पंहिंजी पंहिंजी क्वालिटी हूंदी आहे। हा बिल्कुलु हूंदी आहे, लेकिन असांखे प्यार सां सम्झाईंदा आहिनि। सही। त माना ॾिसो हिकिड़े मरतबा में को माना शइ हूंदी आहे सम्झ में न बि ईंदी आहे, हिकु दफ़ा ॿिए मरतबा में अची वेंदी आहे, ॿिए दफ़े में अची त जा असां पाण ई माना कोशिशि कंदा आहियूं त असां उन्हनि खे एतिरो परेशान न कयूं असांखे छो नथो थिए इहो माना। सही सही। पोइ माना हिकिड़े ॾींहं ते न आहे माना थींदो उहो कमु, त पोइ सॼो ॾींहुं जुंगारींदा आहियूं पंहिंजे मुंहुं। पोइ मम्मी खे चवंदा मम्मी हीअ त ईअं पियो थिए, एॾो आसान हुयो। प्रैक्टिस मैन परफेक्ट। जेतिरो जेतिरो असां प्रैक्टिस कंदा रहंदासीं ओतिरी ओतिरी शइ उहा सुधरंदी ऐं सही थींदी वेंदी। अच्छा, तव्हांखे पाण मोस्टली कंहिंजी शाइरी वणंदी आहे? असल में उस्ताद बुखारी ऐं शेख ख़याज़ काफ़ी सारा असांजी सिंध जा सोभर शाइर आहिनि, त इन्हनि जो माना ॻाईंदे सुठो लॻंदो। तोराब साईं। हा ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी 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 कुझु ऐं साईं जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उहे त माशाल्लाह कमाल। वाकई माना इन्हनि सभिनि जी जेकी शाइरी तव्हांखे ॻाईंदे सुठो लॻंदो आहे। सही। अच्छा, छो केतिरे पंहिंजो फ्यूचर ॾिसो था इन करियर में? छा था ॾिसो केतिरे हद ताईं तव्हां जेको आहे कामयाबु थींदो? बसि दुआ घुरण असांजे हथ में आहे, कामयाबी अल्लाह पाक जे हथ में आहे, जेॾी महिल मिले इंशाल्लाह अल्लाह तव्हांखे कामयाबु कंदो। मूंखे इलाही जेको आहे सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं छा मैसेज ॾियणु चाहींदो ऐं अची करे कीअं लॻो? असांखे अची करे माशाल्लाह तमामु ज़्यादा मज़ो आयो ऐं ईअं सम्झो महिराण असांजो पंहिंजो घर आहे। असां हिते ईंदा आहियूं त ईअं महसूसु थींदो आहे त असां पंहिंजे घर में वञूं पिया, पंहिंजे मतिलबु के रिश्तेदारनि में वञूं पिया। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे। असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे। थैंक यू। मूंखे बि इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां महिराण पंचाल विजन ऐं ख़ासि सुबुह महिराण तव्हां पंहिंजे जेको आहे में अंगर ते ईंदा मूंखे बि यकीन सुठो लॻंदो आहे। पर हींअर असांजो वक़्तु आहे पंहिंजे मोकिलाणी जो, पर ऐं पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाइण खां पोइ तव्हांजो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत तव्हांजो आहे उहो बि यकीन असां ॿुधंदासीं, इंजॉय कंदासीं। जी नाज़रीन, वक़्तु असांजे प्रोग्राम जी पुॼाणी जो ऐं हिन प्रोग्राम सां ताबन कयो हो तपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो राज़ बि तपाल मेज़बान चाहिया आहे। ॾिसो ॿीहर आऊं वरी चवणु चाहींदमि त कोविड जी सूरत हाल डे बाय डे वधंदी थी वञे, पॉज़िटिव पेशेंट्स वधंदा था वञनि। ख़ुदा जेको आहे इन शइ खे नॉन सीरियस न सीरियसली वठी करे जेको आहे तव्हां पंहिंजी लाइफ में प्रिपरेशन्स कयो ऐं सोशल डिस्टेंस ऐं एहतियाती तदाबीर खे फॉलो कंदा। तेसि ताईं सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी मुआण खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे शबनम साहिब जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत बि ॿुधा था वञूं। जी शबनम साहिब। छलेडो मुखा रही तो परे तो केडी सिथे मुझे दिलड़ी करे, तो केडी सिथे मुझे दिल
तोखे पंजे तोखे पंजे वे हमा भर में करे तोखे ॾिसी मुंहिंजी दिल थी ठरे तोखे ॾिसी मुंहिंजी दिल मुझे तू आही दुनिया एहसान मुझे तू आही दुनिया प्यार तुझो मुख नथो विसरे तोखे ॾिसी मुंहिंजी दिल थी ठरे तोखे ॾिसी मुंहिंजी दिल थी ठरे मुंहिंजा मिठा अची मिल मूंसां तोखे ॾिसी थी मुंहिंजी दिल ठरे सनम मां तुझे